ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 76 जे बे भाग में ॾिठो त राजा जे हुकुम सां राजा प्रद्युमन श्याम ऐं पंहिंजनि ॿियनि साथियुनि खे साण करे वॾी फ़ौज समेत अची राजा शाल सां युद्ध करे थो, ऐं राजा शाल पिणु प्रद्युमन जी युद्ध ॾिसी पाण घबराइजी वञे थो, जंहिं करे जादू खेल करण लॻो। लेकिन विच मां राजा शाल जे वज़ीर देवमान प्रद्युमन के लिक में गदा हणी उनखे बेहोश करे छॾियो, जंहिं करे सभु यदुवंशी घबराइजी विया ऐं संदसि रथवान खेसि मैदान खां ॿाहिरि वठी वियो। जॾहिं प्रद्युमन होश में आयो त रथवान ते ॾाढो क्रोध कयाईं ऐं आख़िरकार वेनती करण ते शांत थी वापसि युद्ध भूमिअ ॾांहुं वधण लॻो। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 77 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा शाल खे श्री कृष्ण जो द्वारिका में अची मारणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, जेके यदुवंशी प्रद्युमन जी के बेहोश ॾिसी उदास थी विया हुआ, से प्रद्युमन जी जे रथ वरी ईंदो ॾिसी अहिड़ा त ख़ुशि थिया जीअं मुर्दे जे बुत में साह अची पवे। प्रद्युमन जे पहुचंदे ई साथियुनि खे धीरज ॾेई धर्मपत खे हुकुम कयो त जल्द ही मुंहिंजो रथ देवमान वटि, जिते हू यदुवंशियनि खे मारे रहियो आहे, उते पहुचायो। इहा ॻाल्हि ॿुधी हिन हिकदमि रथ देवमान वज़ीर जे साम्हूं पहुचायो। कृष्ण कुमार ललकारे उनखे चयो त ख़बरदार, तूं हेॾां होॾां ग़रीबनि खे छो थो मारी, मूं सां अची विड़। जंहिं ते देवमान यदुवंशियनि सां विरण छॾे प्रद्युमन जीअ ते बाण हलाइण लॻो, पर प्रद्युमन जी फुर्ती करे उनखे जल्द पूरो कयो। जीअं त चइनि तीरनि सां 4 गोरा उन जे रथ जा मारे विधा ऐं 5 तीर सां संदसि रथवान खे मारे छॾियो। 6 तीर सां दजा ऐं छत ऐं 7 तीर सां संदसि धनुष्य भञी छॾियो। 3 तीरनि सां देवमान खे केराए छॾियो। उन वक़्तु श्याम जी बि अहिड़ी तरह शाल जी फ़ौज खे केराइण ऐं मारण लॻो, जहिड़ी तरह पोख में लाबारो पवंदो आहे। अहिड़ी तेज़ युद्ध श्याम ऐं प्रद्युमन जी ॾिसी केतिरा साथी ऐं मददी राजा शाल जा भॼी विया, जिन मां केतिरा माण्हू त भॼण वक़्तु समंदर में ॿुॾी मरी विया। अहिड़ी तरह 27 ॾींहंनि ताईं बराबरि राजा शाल प्रद्युमन जी ऐं ॿियनि सां विरंदो रहियो। यदुवंशियनि अहिड़ी सुमर्थी ऐं पहलवानी राजा शाल जी ॾिसी पाण में चयो त हीउ त को तमामु वॾो शूरवीर आहे, जो हेतिरा ॾींहं असांजे साम्हूं लड़ाईअ में बीठो आहे। न त श्री कृष्ण महाराज जी कृपा सां अॼु ॾींहं ताईं को बि शूरवीर 5 ॾींहंनि खां वधीक असांजे साम्हूं कोन टिकियो। राजा शाल अहिड़ी तरह जादूअ जी जंग मचाए यदुवंशियनि खे दुख ॾियण लॻो। होॾां इंद्रप्रस्थ में श्री कृष्ण ही सपनो ॾिठो त द्वारिकापुरीअ खे कंहिं बाह में सारे समंदर में ॿोरियो आहे।
यदुवंशी रणभूमि में मुआ पिया आहिनि। श्री कृष्ण राजा युधिष्ठिर खे इहो सपनो ॿुधाए चयो त महाराज, बुरे सपने ॾिसण करे ईअं मालूम थो थिए त शिशुपाल जा मददगार दैत शायदि द्वारिकापुरीअ में यदुवंशियुनि खे मारे नास करणु घुरनि था। तंहिं करे आज्ञा ॾियो त उते वञी उन्हनि जी रखिया कजे। प्यारा भक्तों, आहिनि त श्री श्याम सुंदर स्वयं भॻवान पोइ बि हिकु सपने जो नाटक कयो अथनि। राजा युधिष्ठिर हथ जोड़े वेनती कई त हे महाप्रभु, मूंखे तव्हांजो चवणु मोटाइणो न आहे। इहा ॻाल्हि ॿुधी श्याम ऐं बलराम रथ ते चढ़े द्वारिका ॾांहुं हलिया। शहर जे ॿाहिरां खॿे पासे हिरणीअ खे निकिरंदो ऐं साम्हूं कुते खे रोईंदो इहे ॿई अपसुगण ॾिसी ऐं श्री कृष्ण अंतर्यामी सभु हाल द्वारिका जो ॼाणी दारक रथवान खे चयो त रथ जल्द हला। श्याम सुंदर जी इहा आज्ञा मिलण ते दारक रथ अहिड़ी ज़ोर सां हलायो जो यकदमि अची रणभूमि वटि पहुता। श्याम सुंदर राजा शाल जी युद्ध ॾिसी बलदेव जीअ खे चयो, हे भाई, द्वारिका में वञी राजा उग्रसेन ऐं प्रजा जी रखिया कर त मां शाल खे मारे पोइ ओॾां ईंदसि। जॾहिं बलराम इहा आज्ञा पाए ओॾां वियो त दैत संगारण दारक खे चयो, जल्दी मुंहिंजो रथ शाल जे साम्हूं वठी हल। जीअं दारक रथवान श्याम सुंदर जो रथ डोराए शाल जे साम्हूं पहुचायो, तीअं राजा शाल वेंकटनाथ जे रथ जी दजा सुञाणी हिकिड़ो सांग रथवान ते हलायो। पर लक्ष्मीपति पंहिंजे बाण सां उन जो सांग काटे 16 बाण अहिड़ा हलाया जो राजा शाल जो विमाण कंबर जे चक वांगुरु फिरणु लॻो। उन वक़्तु राजा शाल हिकिड़ो बालो ॾाढी ज़ोर सां श्याम सुंदर ते हलायो, पर द्वारिका नाथ उहो बि पंहिंजे बाण सां कुपे अहिड़ी तरह बाण हणणु लॻो जो राजा शाल डिॼी वियो। पर उन फुर्ती करे हिकिड़ो बाण श्याम सुंदर जे खॿे हथ में अहिड़े ज़ोर सां हंयो जो सारंग धनुष्य महाराज जे हथ मां किराए विधो। उन जे किरण जी आवाज़ त्रिलोकीअ में पहुतो। तॾहिं देवता ऐं यदुवंशी ॾिॼण ऐं उदास थियण लॻा। राजा शाल अज्ञानी पंहिंजी जीत सम्झी गजगोर करे चयो, ए कृष्ण, तूं इहो आहीं जो रुक्मणीअ खे जंहिंजो मङणो शिशुपाल असांजे माइट सां थियो तंहिंखे ज़बरदस्ती करे खणी वियो हुअईं। राजा युधिष्ठिर जे यज्ञ में तो शिशुपाल खे मारे विधो। जे तूं अॼु 2 घड़ियूं मुंहिंजे साम्हूं बि भॼंदे न त मां अॼु पंहिंजे माइट जो बदिलो तोखां ज़रूरु वठंदसि। मूंखे भूमासुर, नरकासुर ऐं ॿिया दैत जिन खे तो छल ऐं कपट सां मारियो हो न सम्झ। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 77 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।